नाले सेनेट चेयरमैन 27वीं तरमीम जो बिल स्टैंडिंग कमेटी हवाले करे छॾियो आहे। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी सदारत हेठि इजलास में कानून आर वज़ीर आज़म नज़ीर तारड़ आइनी तरमीम जो बिल सेनेट में पेश कयो। सेनेट इजलास में अपोज़िशन जो गौर कंदे बिल नामंज़ूर जा नारा हया विया। कानून आरे वज़ीर चयो आहे त वफ़ाक़ी आइनी अदालत जी तजवीज़ बिल ज़रिए आंदी आहे। उन तब्दीलीअ ज़रिए 40 आइनी क्लास में तब्दीली करण वञी रहिया आहियूं। 39 शिकन तब्दीली आणे रहिया आहियूं। अपोज़िशन बहस जो आगाज़ करे असीं शाम ताईं वेठा आहियूं, सुभाणे बि वेहंदासीं। सेनेटर अली ज़फ़र चयो आहे त जेसिताईं अपोज़िशन लीडर जे सीट ख़ाली आहे बिल ते बहस नथो थी सघे। बिल जो ड्राफ्ट हाणे मिलियो आहे, बिल खे पढ़ण खां सवाइ बहस नथा करे सघूं। नाज़रीन, असां ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त सेनेट चेयरमैन 27वीं तरमीम जो बिल स्टैंडिंग कमेटी हवाले करे छॾियो आहे। सेनेट जे चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी सदारत हेठि इजलास में कानून आर वज़ीर आज़म नज़ीर तारड़ आइनी तरमीम जो बिल सेनेट में पेश कयो। सेनेट इजलास में अपोज़िशन जो गौर कंदे बिल नामंज़ूर जा नारा हया विया। कानून आरे वज़ीर चयो आहे त वफ़ाक़ी आइनी अदालत जी तजवीज़ बिल ज़रिए आंदी आहे। उन तब्दीली ज़रिए 40 आइनी क्लास में तब्दीली करण वञी रहिया आहियूं। 39 शिकन तब्दीली आणे रहिया आहियूं। अपोज़िशन बहस जो आगाज़ करे असीं शाम ताईं वेठा आहियूं, सुभाणे बि वेहंदासीं। सेनेटर अली ज़फ़र चयो आहे त जेसिताईं अपोज़िशन लीडर जी सीट ख़ाली आहे बिल ते बहस नथो थी सघे। बिल जो ड्राफ्ट हाणे मिलियो आहे, बिल खे पढ़ण खां सवाइ बहस नथा करे सघूं।